अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजी ज़ात जतोई आहे ऐं मां पाण अतराणी जतोई आहियां। जीअं त मुंहिंजो हिकिड़ो पैगाम आहे, एतिरो पैगाम आहे जतोइन भाइरनि खे त शिकारपुर ज़िलो असां जतोइन जो आहे, जिते असां जतोइन मतिलबु घणो नालो जतोइन जो आहे ऐं फैज़ूल आड़ो त जतोइन जो घरु आहे। यार जतोई भाइरो जो तव्हां इन जाइ ते बि फुराक कंदव ऐं मतिलबु हिकिड़ी फुरक कंदव जा यार सरदार तव्हां फुरियो आहे। असांजे सरदार को फुरींदो त असांखे केतिरो न बुरो लॻंदो। तव्हां जंहिंजे ॿिए सरदार फुरियो आहे त यार उन्हनि खे केॾो न बुरो लॻो। इन जे करे मुंहिंजी तव्हां सॼनि भाइरनि खे अपील आहे जतोइन खे त भाई ॿांह था ॿधूं, हितां फुरणु बंदि कयो। इहा भली ॻाल्हि न आहे, छो जो हे जतोइन जो हिकिड़ो घरु आहे, हिन खां हे ई सम्झो घरु आहे, तव्हां ही सम्झो घर मां था फुरियो पिया। ईअं न कयो बेली, हाणे मां तव्हांखे छा चवां, ईअं न कयो दोस्तो। जेकी बि जतोई क़ौम आहे ईअं न करे, ख़ासि करे जेके फैज़ूल आड़े जी हद में जतोई ईअं न कयो। इहे सही न आहिनि फुराम। असांजा जेको आहे सो पुलिस थी अचे असांजा नंग रुलंदा था वतन, इहा ॻाल्हि सही न आहे ऐं महिरबानी करे अॼु खां पोइ इहो कमु न कयो।